हलन तोखे जरूरत की थी रानी दी मां पकड़न जी। मंठारी चाहे चल गए हल सगल रानी मंठारा वडिया मां इते बीराओ इते हलन सगल रब करे त मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे पुट खे वठी वई हुजे, बलाज खान जे खौफ़ खां निकिरी वई हुजे, ज़िंदा हूंदा त ॿिन्हिनि खे ॻोल्हे वठंसि। सोरी खणी वा रानी के मरियम कूड़ती आनी तूं मंठार जे 7 नसुन में भी या जुर्त पदन थिया तू बलाज खान जी इज्जत में क्यों हुजे, रानी जो गुनाह हुआ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाप नगर जी न्यू आहे ज़बरदस्त अपडेट करनी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, राबेल त आज़ाद थी चुकी है दोस्तों, पर बालाज खान के ॿ मलूं लगी चुकियूं आहिनि दोस्तों। मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु त राबेल ताईं जेको त शेर दिल वारा पहुची विया ऐं हमलो करण खां बाद में राबेल खे ॿाहिरि कढी विया दोस्तों। ऐं राबेल जेको आहे त बालाज खान जी क़ैद मां निकिरी चुकी आहे ऐं राबेल जेको आहे त बालाज खान जी मन जी मुराद हुई दोस्तों। त बालाज खान उहा जेका पंहिंजे मन जी मुराद जेको आहे त हाराए चुको हो दोस्तों। ऐं बालाज खान जेको आहे त राबेल खे हासिलु न करे सघियो दोस्तों। ऐं ॿी महिल जेका बालाज खान खे लॻणी हुई दोस्तों त हुनजो ख़ासि वाठो जेको मंठार हुयो दोस्तों, त उहो हुनजी धीउ संदसि राणी खे भॼाए करे वठी वियो आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुनजी राणी जेका धीउ हुई त हुन सां भॼी करे मंठार सां निकिरी चुकी आहे दोस्तों। बालाज खान खे इहा ॿी महिल बि लॻी वई दोस्तों ऐं हुन खां राबेल बि हथनि मां निकिरी वई। मतिलबु त बालाज खान कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु ई न रहियो दोस्तों। जॾहिं त हुनजी जेका धीउ बि जॾहिं नौकर जे हथां जेका त भॼी वई दोस्तों, हिकु नौकर ख़सीस मंठार हुयो दोस्तों जेका हुनजी धीउ करे भॼाए करे खणी वियो दोस्तों। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुनजी जेका क़ैद में हुई राबेल, त उहा बि जेका त उहा शेर दिल भॼाए जेका वठी वियो पाण सां गॾु दोस्तों। हाणे मंठार जेको आहे त हुनजी धीउ जेको खणी वियो आहे दोस्तों, त उहो कॾहिं बि कोन मोटाईंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो आहियां जॾहिं मंठार सोढ़ो थींदो जॾहिं त दोस्तों, त उहो जेको आहे त शेर दिल जो सहारो वठंदो ऐं शेर दिल वटि वञी पनाह वठंदो संदसि बालाज खान जी धीउ राणीअ समेत दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज खान खे जॾहिं ख़बर पवंदी त हुन राबेल खे जेको आहे शेर दिल वठी वियो आहे। ऐं ॿिए पासे जेको ख़बर पवंदी हुनखे त राणी मुंहिंजी धीउ जेका आहे त मंठार हिकु वाठो मुंहिंजो ख़सीस जेको आहे त भॼाए वियो आहे, त हुनजी पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदी ऐं हू सोचण ते मजबूर थींदो त हाणे छा कयां। मतिलबु त बालाज खान सां वॾी वेदन थी चुकी आहे दोस्तों। ॿई पासा होॾो राबेल वई हली, होॾो हुनजी धीउ जेका आहे त मंठार भॼाए खणी वियो दोस्तों। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।